अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉर्शी प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉर्शी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं इन मकानी कानून में तरमीम जे हवाले सां। इन हवाले सां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि वज़ीरनि सां गॾु कल्ह पिणु प्रेस कॉन्फ्रेंस कई। अॼु पिणु सिंध जे वॾे वज़ीर पारां मकानी कानून में तरमीम जे हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। सिंध हुकूमत जो इहो मौक़िफ़ आहे त नए मकानी कानून में जेका तरमीम कई वई आहे बल्दियाती इदारनि जे हवाले सां, उन में अञा बल्दियाती इदारनि खे ख़ुदि मुख़्तियार कयो वियो आहे। उन्हनि खां पावर खसिया न विया आहिनि, बल्कि उन्हनि खे पावर ॾिना विया आहिनि। इन हवाले सां सिंध हुकूमत जो मौक़िफ़ आहे त अपोज़िशन इन ते जेको गोड़ या जेका वावेला करे रही आहे, उन हंगामे जो को बि मतिलबु न आहे। अपोज़िशन खे खुले दिलि सां चवनि था त इन में तरमीमनि ऐं तजवीज़नि जी अञा बि गुंजाइश मौजूदु आहे। उहे अचनि वेहनि ऐं तजवीज़ूं ॾियनि। सिंध जे वॾे वज़ीर पारां अॼु इन हवाले सां जेका वज़ाहत ॾिनी वई, सिंध जे वॾे वज़ीर जो चवणो हो त 17 नवंबर ते पार्लियामेंट खे जंहिं तरह सां बिल्डोज़ कयो वियो त सिंध जे माण्हुनि जी जेका आवाज़ आहे उन्हनि खे बि दॿायो वियो ऐं सिंध जे इशूज़ खे न ॿुधी करे उन सां ज़्यादती कई वई। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणो हो त असांखे नओं कानून इन करे बि ठाहिणो त असांखे 1 डिसंबर खां अॻु में इन ते कानून साज़ी करणी हुई। इलेक्शन कमीशन जो नोटिस मूजिबि हुननि इन ते कानून साज़ी कई आहे। 2 हफ़्तनि जो अञा वधीक वक़्तु आहे। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणो हो त हू आईं तरीक़े सां बि इन खे पास कराए सघनि था। अपोज़िशन जे हवाले सां उनजो चवणो हो त जेके नयूं जमातूं आहिनि उन्हनि खे इन कानून में तरमीम जे हवाले सां का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हू जंहिं तरीक़े सां इन खे ज़ालिम कानून करे पेश करे रहिया आहिनि, इन जे उबतड़ मकानी कानून में तरमीम करे बल्दियाती इदारनि खे अञा वधीक मज़बूत कयो वियो आहे। इन सां कराची समेत सॼी सिंध खे डिलीवर करे सघिबो। इन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर जो चवणो हो त जेके माज़ी में जेके नाज़िम रहिया आहिनि उहे कहिड़े काउंसिल जा मेंबर हुआ, जो इन ते मुख़्तलिफ़ तरह सां वज़ाहतूं ॾेई करे इन खे मुंझाइण जी कोशिशि कई पई वञे। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणो हो त हू अरीब अपोज़िशन खे चवनि था तो अची वेहनि, टेबल टॉक कनि, इन में तरमीम करे सघिजे थी। असेंबली वाज़े रहे त सिंध हुकूमत पारां असेंबली जो इजलास पिणु घुरायो वियो आहे ऐं इन में सिंध जे वॾे वज़ीर जो चवणो हो त हुकूमत जे लाइ इन खे पास कराइण को बि मुश्किल कमु न आहे। उन जे बावजूदि हू अपोज़िशन खे इन ते ॻाल्हाइण जी दावत ॾियनि था। इन खां अलावा सूबाई सतह ते जेको पुलिस कैडर वारो मामिलो आहे, रोटेशन पॉलिसी खां पोइ वफ़ाक़ ऐं सूबे जे विच में जेके तकरार थिया, इन ते बि अॼोके प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मकानी कानून में तरमीम जे हवाले सां हिन वक़्तु असांखे ॻाल्हाइण जे लाइ जॉइन कयो आहे मेंबर सिंध असेंबली पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ शाहीना शेर अली। शाहीना साहबा, बहुत शुक्रिया, आपने हमें प्रोग्राम में टाइम दिया। मेहरबानी। शाहीना, क्या कहेंगी लोकल बॉडीज के कानून में जो तरमीम की गई है उस पे हमने देखा कि कल भी बिलावल भुट्टो जरदारी सीएम सिंध और दूसरे वुज़रा इस पे प्रेस कॉन्फ्रेंस करके उन्होंने सारी बातें बताई। आज भी सीएम सिंध ने इसी हवाले से जो है वो प्रेस कॉन्फ्रेंस की है। सीएम सिंध का कहना है कि हम अपोजिशन को अब भी कहते हैं कि आए बैठें हमारे साथ और इसमें तरामीम और तजावीज़ की गुंजाइश मौजूद है, उसके बावजूद अपोजिशन इस पे तनकीद कर रही है। क्या कहेंगी आप? जी शुक्रिया सभी। देखिए, इससे बिल्कुल कल चेयरमैन साहब का भी प्रेस कॉन्फ्रेंस आपने सुना, आज सीएम साहब का भी सुना। इससे पहले जैसे बिल आया सामने में इन लोगों ने एहतजाज किया, ठीक है। उसके बाद सईद गनी ने जी इनसे राब्ता किया कि आप आ जाएं, हम बैठते हैं, इससे बात करते हैं, जो भी आप लोगों की होगी सही जाहिर मुतालबात होंगी कि एक बिल में हम और कौन सी चीजें ऐड कर सकते हैं, हम तैयार हैं। उसके बाद आज जो सीएम सिंध ने कहा वो भी आपके सामने है। वो कहते हैं गुंजाइश है। देखिए, पीपल्स पार्टी ने हमेशा लोगों की भलाई के लिए जो है वो काम किया है। अब लोकल गवर्नमेंट एक्ट जो बिल जो पास हुआ असेंबली में, वो पीपल्स पार्टी के मफाद में नहीं है, वो लोगों की मफाद में है कि किस तरह हम निचली सतह तक जाके डिलीवर कर सके। अब मुझे ये बताएं सभी, जब 2002 में, ठीक है, उसके बाद जो है मुस्तफा कमाल इनके महर कराची रहे, तो वो यही टाउन सिस्टम था ना, तब बेहतर था। अब कुछ भी नहीं है, सिर्फ अपनी सियासत के लिए ये लोग निकल रहे हैं, एहतजाज कर रहे हैं और कुछ भी नहीं है। मतलब अपने आप को लोगों में जिंदा रखने का एक तरीका हो गया। जब सीएम सिंध कह रहे हैं, जब मिनिस्टर्स कह रहे हैं, कराची डिवीजन का सदर है सईद गनी भाई, जब वो कह रहे हैं कि आ जाएं, हम बैठते हैं, इस पर बात करते हैं, फिर ये लोग क्यों नहीं आ रहे हैं? आ जाए ना। जब आपको ये कहा जाए कि आप आ जाएं तो आप तो आ सकते हो, आपके लिए दरवाजे खुले हैं। लेकिन आप इस तरह से कह रहे हो कि हम नहीं आएंगे, हम सिर्फ सड़कों पे निकलेंगे, और ये तो मतलब दोगली सियासत हो गई ना।
جب اس ٹائم پہ لیکن شاہینہ محض کراچی اپوزیشن کا ان کہنا ہے تھا. کہ بلدیاتی اداروں کو بااختیار کرنے کے لیے نہیں بے اختیار کرنے کے لیے اس میں بہت ساری ترامیم کی گئی ہیں. اپوزیشن کو اعتماد میں نہیں لیا گیا تھا یا اب اپوزیشن جو ہے اس پہ کمیٹی بنانے کی انہوں نے مطالبہ کیا تھا وہ کمیٹی بھی نہیں بنی؟ دیکھیں اس میں یہ نہیں کہ بااختیار اختیارات جو ہے وہ نچلی سطح تک جا کے دینا ہے. ٹھیک ہے، ٹاؤن سسٹم اس لیے بنایا گیا ہے کہ آج ٹاؤن کو جو ہے نا آگے جا کے مضبوط کرنا ہے. اور اپوزیشن کا تو مطلب یہی ہے کہ احتجاج کرنا. آپ دیکھیے نیشنل اسمبلی میں جس طرح سے بل پاس ہوتے ہیں اس کے بعد اپوزیشن کو نہیں بلایا جاتا. ہم تو پھر بھی اپوزیشن کو کہہ رہے ہیں کہ آپ آ جائیں، اس صوبے کی اور اس شہر کی بحالی کے لیے ہمیں ساتھ مل کے کام کرنا ہوگا. اب وہ آ نہیں رہے ہیں تو آئے دن اس طرح کے جو ہے نا کمنٹ اس طرف سے آ رہے ہیں. اچھا شاہینہ میں پیپلز ایک بات جی اس جی میں پلیز. یہ ایڈ کر لیتی ہوں کہ دیکھیں لوکل گورنمنٹ بل پہ یہ لوگ کتنا احتجاج کر رہے ہیں. ٹھیک ہے، اور اپوزیشن احتجاج کرے کیونکہ یہ جمہوریت کا حصہ ہے. ٹھیک ہے، ہم بھی کرنے جا رہے ہیں، کل ہمارا بھی احتجاج ہے. لیکن مجھے ایک بات سمجھ میں نہیں آتی ہے، اب لوکل گورنمنٹ بل کے لیے اتنا سراپا احتجاج ہے، آپ کراچی کے اور سندھ کے لوگوں کے لیے ایک اور احتجاج بھی نہیں کر سکتے؟ اپنے احتجاج میں اس احتجاج کو ریکارڈ نہیں کر سکتے؟ جس طرح اس ملک میں ابھی اس شہر میں اتنی سردی نہیں ہے، آپ کے یہاں گیس نہیں آ رہا ہے ٹھیک. اور گیس کے اوپر چارجز کتنے زیادہ بڑھا دیے گئے، یونٹس کیا جا رہے ہیں، بجلی بھی نہیں ہے، 18 گھنٹے کی جو ہے نا لوڈ شیڈنگ اس موسم میں کیا جا رہا ہے. پیٹرول کی پرائسز کس طرح سے بڑھائے جا رہے ہیں اور مہنگائی کہاں تک جا کے پہنچی ہے. یہی جماعتیں ہیں نا وفاق کے ساتھ کوارڈینیشن میں ہیں. ٹھیک ہے، اتحادی ہے، وہ وہاں پہ بیٹھے ہوئے ہیں. کیا اپنے لوگوں کے لیے یہ آواز نہیں اٹھا سکتے ہیں؟ صرف ایک بل کا بہانہ مل گیا ہے باقی ساری چیزوں کو چھپانے کے لیے. کیا یہ وہ لوگ نہیں ہیں؟ دیکھیں لوگوں کو آپ کو بہت ساری چیزیں دینی پڑتی ہیں، ڈیلیور کرنا پڑتا ہے ہر چیز. آپ صرف ایک بلدیاتی ایکٹ کے پیچھے پڑ گئے، باقی چیزوں کو آپ نہیں دیکھ رہے. غربت سے غریب کا کیا حال ہو گیا ہے. ایک غریب آدمی، ایک عام آدمی میڈیسن نہیں لے پا رہا ہے، اس پہ آپ لوگ آواز نہیں اٹھا رہے ہیں. پچھلے ایک پروگرام میں متحدہ والوں نے ایک بات کی، مجھے لٹرلی اتنا دکھ ہوا کہ ہم جمہوریت کو آپ مضبوط کریں، لیکن جمہوری نظام کے اندر جو نظام ہے اس کے خلاف آپ احتجاج کر سکتے ہو. یہ وہاں تو بات کرنے جیسے رہے نہیں. اب یہاں آئے دن سڑکوں پہ 2 لوگ لے کے کھڑے ہو جاتے ہیں. جب بھی ہم کہہ رہے ہیں، حکومت کہہ رہی ہے کہ آپ آ جائیں، آپ بیٹھیں، ٹیبل ٹاک کر سکتے ہیں، آپ بل میں اگر کچھ چیزیں آپ چینجنگ چاہتے ہیں آپ آئیں، اگر گنجائش ہوگی کر سکتے ہیں. اچھا شاہینہ اگر صوبے کی اپوزیشن بہتری نہیں کے لیے ہے بیٹھتی تو کر دیں گے. اچھا شاہینہ اگر اپوزیشن نہیں بیٹھتی اور اس پہ احتجاج کا سلسلہ، کیونکہ یہ معاملات ذرا بقول پیپلز پارٹی کی قیادت کے کہ یہ معاملات جو ہیں وہ دوسری طرف جا رہے ہیں اور لسانیت کی جو ہے وہ آگ بھڑکانے کی کوشش کی جا رہی ہے. سی ایم سندھ نے آج 2 جو ہے بہت پرانی پارٹیوں کا بھی ذکر کیا، جی ڈی اے کا، جماعت اسلامی کا، کہ نئی پارٹیاں تو چلیں ان کو سمجھ نہیں آ رہا آئندہ کیونکہ وہ ہوں گی بھی نہیں، لیکن پرانی پارٹیوں کو سمجھنا چاہیے. میئر کو بالکل جو ہے پاور لیس کیا گیا ہے. مین جو ان کا مطالبہ ہے کہ بھئی اس سے ایجوکیشن، ہاسپٹلز یا دوسرے اختیارات یا ٹیکس کلیکشن والے معاملات جو ہیں، جبکہ بلاول بھٹو زرداری نے کہا کہ وہ ان کے انڈر ان کی نظرداری ہوگی، ان کو جواب دہ ہوں گے، لیکن ان کے ہاتھ میں یہ چیزیں نہیں ہوں گی. مین اعتراضات جو ہیں وہ اسی بات پر ہیں. دیکھیں جیسے پرانی جو بڑی پارٹیاں ہیں جس طرح سیم سنگھ نے کہا وہ تو بہت بڑا سوچ سکتے. جیسے جماعت اسلامی کا نعمت اللہ خان کا دور آپ اٹھا کے دیکھیں، ایک اچھا دور گزرا ہے. ٹھیک ہے، اور وہ اسی سسٹم کے اندر تھے. اب یہ جو ہے لاسانیت کے دور جس طرح سے آ رہی ہے، اور ہم نے کہا کہ دیکھیں پیپلز پارٹی ہے، ہر بولنے والی نمائندگی ہے. آپ دیکھیں مرتضیٰ وہاب کون ہے، شالہ رضا کون ہے، سعدیہ جاوید، جی شرمیلا فاروقی، وقار مہدی، مریم راشد ربانی، اب اس کی بیٹی. تو پیپلز پارٹی تو سب کو لے کے چلنے کے لیے تیار ہے. یہ دلوں میں گنجائش پیدا کرے
सिर्फ बहाना हो रहा है अपने आप को बचाने के लिए। ये तो अपने अंदर भी इतने डरे बन चुके हैं ना इनके, पहले वो इनको तो एक करे, क्या बना PSP, MQM हैदराबाद, पाकिस्तान, लंदन, ये कौन से नाम है? पार्टी एक होती है, जो एक होती है ना वो ताकत बन जाती है। जब सब एक होते हैं तो वो एक ताकत बन जाती है। ये खुद ही अब एक नहीं रहे, तब हमेशा से इस शहर का अगर बुरा हाल किया तो इन्होंने किया। चाइना कटिंग की जिन्होंने की, इनके दौर में बोरी बंद लाशें मिले इन्होंने किया, लेकिन अब जब इनसे बात करो तो मुकर जाते हैं। अच्छा शाहीना, पीपल्स पार्टी की सिंध असेंबली में अक्सरियत है इस टावर का जो मलबा लोगों के ऊपर गिरा है अभी, ये भी इन्हीं का दिया हुआ तोहफा था। इस शहर को लासानियत से पाकिस्तान पीपल्स पार्टी ने किया। पाकिस्तान पीपल्स पार्टी ने कहा हर जबान बोलने वाली की नुमाइंदगी जो जमात कर रही है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी है। अब ये बातों को तोल मोल जोड़ना तोड़ना इस तरह कर करके अलग अलग करके बिताया जा रहा है और कुछ भी नहीं मिल रहा है। अच्छा शाहीना, सिंध असेंबली में पीपल्स पार्टी की अक्सरियत है। इस नई लोकल बॉडीज एक्ट में जो तरमीम की गई है उसमें मेरे ख्याल है उसको पास करवाने में असेंबली में पीपल्स पार्टी जो आईनी रास्ता अख्तियार करेगी उसमें कोई मुश्किल नहीं पेश आएगी। ये बताइएगा कि महंगाई के हवाले से पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जरदारी ने कल से मुल्क गिर एहतजाज का फैसला किया है, इसका क्या इम्पैक्ट पड़ेगा? देखिए, कल जिस तरह चेयरमैन साहब ने अनाउंस किया कि हम कल मुल्क गिर एहतजाज करेंगे, हम बिल्कुल मुल्क गिर एहतजाज जो है वो कल इंशाल्लाह नमाज जुम्मे के बाद, मैं तो आवाम से भी रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग आए, हमारे एहतजाज का हिस्सा बने। मैंने कहा ना, इस मुल्क के अंदर गैस नायाब हो चुका है, बिजली हाथों में नहीं आ रही है, ठीक है। जो एक तबका था ना जो गाड़ियों में चलता था, अब वो बाइकों पे सवार है। जो बाइक चलाते थे वो साइकिल पे आ गए, लेकिन ये कुछ करने के लिए तैयार नहीं है। अभी इनका मिनी बजट आएगा, फिर आप देखें महंगाई मजीद बढ़ेगी। इस 3 सालों में इन लोगों ने अगर लोगों को कुछ दिया है तो सिर्फ महंगाई दी है। महंगाई पे कोई कंट्रोल नहीं है। पिछली हुकूमतें भी रही हैं, उनके दौरों में भी महंगाई थी, लेकिन इस तरह नहीं रही। कल प्राइम मिनिस्टर पाकिस्तान ने कहा कि पाकिस्तान सस्ता मुल्क है, तो जाहिर बात है हमारी करेंसी सबसे जब नीचे जाएगी, बाहर से लोग आएंगे तो उनको तो सस्ता लगेगा ना। जो डॉलर लेके आएगा पाकिस्तान, उसको तो पाकिस्तान सस्ता लगेगा, लेकिन पाकिस्तान का आम शहरी जो मेहनत कर रहा है, जो मजदूरी कर रहा है, जो यहाँ पे बिजनेस कर रहा है, वो परेशान है। हम अपने लोगों के लिए, हर तबके के लोगों के लिए कल उनकी आवाज बनेंगे और रिक्वेस्ट करेंगे कि वो भी हमारे साथ आए। हम इस महंगाई के खिलाफ जो है वो निकले हैं कि हमारे लोगों को किसी न किसी तरह रिलीफ दी जाए। बहुत शुक्रिया शाहीना शेर अली, मेंबर सिंध असेंबली पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ असां सां गॾु हुई। नाज़रीन, गुफ्तगू तहां ॿुधी शाहीना शेर अली जो चवणु हो त लोकल बॉडीज़ जे कानून में जेका तरमीम कई वई आहे उन ते अपोज़िशन खे बार बार न रुगो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पर सिंध जो वॾो वज़ीर मुख़्तलिफ़ वज़ीर बार बार इहा ॻाल्हि चवंदा रहिया आहिनि त इन ते तरमीम ते तजवीज़ूं ॾेई सघजनि थियूं, उन में अञा बि गुंजाइश मौजूदु आहे। पर जीअं त अॼु सिंध जे वॾे वज़ीर पारां पिण इहा ॻाल्हि कई वई त अपोज़िशन सिर्फ़ु हंगामो करण खे पंहिंजो वतीरो बणाए छॾियो आहे। इन ते सिर्फ़ु हंगामो करण या मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करण ऐं सिंध हुकूमत ते इल्ज़ाम हणण खां सवाइ अपोज़िशन कुझु बि नथी करणु चाहे। जेकॾहिं अपोज़िशन खे इन ते ॻाल्हाइणो आहे त उहे अपोज़िशन खे दावत ॾियनि था। गवर्नर जे हवाले सां उनजो चवणु हो त मीडिया ते इन तरह जूं ॻाल्हियूं न अचणु घुरिजनि, मीडिया में डिस्कस न करणु घुरिजे। वञण खां अॻु में ई गवर्नर ॿुधाइणु शुरू कयो त मां उनखे चयो त मूंखे मीडिया खां इहा ॻाल्हियूं ख़बर पइजी चुकियूं आहिनि। वाज़े रहे त लोकल बॉडीज़ जे कानून में जेका सिंध हुकूमत पारां तरमीम कई वई आहे, अपोज़िशन उन ते न रुगो एतिराज़ वारियो आहे पर आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस ऐं एहतजाज ते पिण अपोज़िशन लही आई आहे। पर उन बावजूदि सिंध असेंबली जे इजलास में इन जी ख़बर पवंदी त सिंध हुकूमत इहो कानून पास कराए सघे थी या न। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हिन वक़्तु नई मामले ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे तर्ज़े निगार मुश्ताक मीरानी साहब। मुश्ताक साहब भलीकार, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। मुश्ताक महिरबानी तव्हांजी। साहब छा चवंदो ही जेको लोकल बॉडीज़ कानून में जेका सिंध हुकूमत पारां तरमीम कई वई आहे, इन ते तमामु घणो असां ॾिठो त कल्ह बि बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर ऐं वज़ीरनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई। अॼु बि सीएम सिंध खे प्रेस कॉन्फ्रेंस करणी पइजी वई। सीएम सिंध गवर्नर सिंध सां मुलाक़ात पिणु कई, इन बिल ते एतिराज़ वारे इन खे वापसि करे छॾियो। छा चवंदो? पहिरीं ॻाल्हि आहे त जेका तकलीफ़ थी थिए असांखे सिंध जे शहरीअ जे हैसियत सां, त ही वक़्तु ब वक़्तु जेको आहे इहो लोकल बॉडीज़ जे एक्ट खे चेंज था कनि। तव्हां स्टार्ट कयो, तव्हांखे ॿिटो निज़ाम, उन खां पोइ 2013 में थियो, वरी हाणे ही थियो। तंहिंजे करे असांखे जेको डाउट इहो आहे त जॾहिं बि कानून ठाहिबो आहे या पास कबो आहे असेंबली में, त सभिनी धुरनि सां जेको आहे सो कंसल्ट कयो वेंदो आहे त को इहा धुर न चवे त मूंखे एक्सक्लूड कयूं। छाकाणि जमहूरियत में मेजॉरिटीज़म जेको आहे न, उनखे हमेशह निंडियो वेंदो आहे। त जेकॾहिं मिसाल तौर हिकिड़ी पार्टी मेजॉरिटी में त पंहिंजी मर्ज़ीअ सां सभु फ़ैसिला इम्पोज़ न कंदी आहे, पर ॿियनि खे बि गॾु वठी हलंदी आहे। हाणे हुन में डिटेल में त जेको कुझु अचे पियो मीडिया में हिकिड़ा सिलेक्टेड शयूं, तंहिंजे करे थियणु ईअं घुरिबो हो त कराचीअ खां वठी कश्मीर खां वठी कराची सभिनी धुरनि सां वेही डिस्कशन करे, सिविल सोसाइटी, लॉयर्स, उन्हनि सां सलाह करे, ऐं इवन जेको वॾो शहर आहे कराची, जेको 30% खां वधीक हुते आबादी आहे, उन में बि मिसाल ॿाहिराड़ी जा माण्हू हुजनि, इब्राहिम हैदरी जा हुजनि, सेंट्रल जा हुजनि, वेस्ट जा हुजनि, कराची जा, उन्हनि खां सभिनी सां सलाह करे पोइ अहिड़ो कानून पास कयो वञे हा त जीअं सभिनी खे क़ाबिल क़बूल बि आहे, कोऑपरेशन बि हुजे हा ऐं हिक ॿिए सां सहकार थियनि हा। हाणे का धुरिया थी चवे त भई कानून ठाहियो आहे मेजॉरिटी जे बुनियाद ते असांजे मथां जेको असां इम्पोज़ कयो आहे। मिसाल कराचीअ में तव्हां ॾिसो, रूरल एरिया खे ख़तमु करे उनखे मेट्रोपॉलिटन में कयो अथऊं। मुंहिंजे ख़्याल सां इहो तमामु ख़राबु इहो फ़ैसिलो आहे ऐं रूरल एरिया खे जुदा रखो, छाकाणि उन्हनि जा प्रॉब्लम पंहिंजी जॻह ते आहिनि, उनजा मसइला ॿिया आहिनि, उन्हनि जी जेका सिचुएशन ॿी आहे। त इन हवाले सां सभिनी इहो आहे त जेको बि पीपल्स पार्टी कमु करे थी, भली उन में सुठी नियत छो न हुजे ऐं फ़ाइदो बि हुजे, पर माण्हुनि सां जेके ही कंसल्ट नथा कनि, इन में वॾी जेका आहे इहा ड्रॉबैक आहे पीपल्स पार्टी जी। मुश्ताक साहब, पीपल्स पार्टी त हिनखे तमामु घणो फ़ाइदेमंद करार ॾिए थी। अॼु बि सीएम सिंध जो चवण थो, जेकॾहिं असां हिनखे न कयूं हा त इलाही तमामु घणी यूसीस थी वञनि हा, जिते 10 त उते 20 थी वञनि हा, अनलिमिटेड थी वञनि हा, असांखे संभालणु ॾुखियो थी वञे हा। असां हुन में यूसीस बि रखियो, हुन सां गॾु असां टाउन्स खे वधाए छॾियो, हुनखे टाउन्स में इज़ाफ़ो थी वियो आहे। इन सां बल्दियाती इदारा ख़ुदि मुख़्तियार थींदा, हुनजो कमकार ॾिसण में सवलाई थी वेंदी। जीअं मां पहिरीं चयो न, मिसाल के इहा ई सिचुएशन में जेकॾहिं मुख़्तलिफ़ तबक़नि सां सलाह मशवरो कजे हा, उन जूं तजवीज़ूं वठंदा ऐं उन खां पोइ इहो साॻियो ई एक्ट हुजे हा, भली इहा ख़ुदि मुख़्तियारी हुजे हा टाउन्स जी, त वधीक बहितर आहे। हाणे लॻे ईअं थो ज़ाहिरी तौरु, भली हुन में एक्ट पॉज़िटिव हुजे, लॻे ईअं थो त कराचीअ जो हिकिड़ो ख़ासि तबक़ो इहो थो चए त हीअ असांजे ख़िलाफ़ु आहे ऐं असांखे जेको आहे सो टारगेट कयो वियो आहे, असांखे एक्सक्लूड कयो वियो आहे। इहा जेका परसेप्शन आहे या इहो जेको तरीक़ेकार आहे, इनखे पीपल्स पार्टीअ खे इख़लाक़ी बि ज़िम्मेवारी आहे, जमहूरी बि ज़िम्मेवारी आहे, कानूनी बि ज़िम्मेवारी आहे, त उन्हनि सां वेही उनखे वन बाय वन उनखे ॿुधाए त भई हिन एक्ट में हीअ फ़ाइदो आहे, हिन जेका बि ग़लति फहमियूं आहिनि उहे ख़तमु थी वञनि। तंहिंजे करे पीपल्स पार्टी बजाए जो प्रेस कॉन्फ्रेंस करे, बहितर इहा त जेके मुखालफ़त था कनि उनखे दावत ॾेई उन्हनि खे ॿुधाए त हीअ शइ। पर मुश्ताक साहब, सिंध जो वॾो वज़ीर गवर्नर सिंध वटि वियो त हो, पर उहो ई जीअं सिंध जे वॾे वज़ीर चयो त मीडिया में अॻु में इहे ॻाल्हियूं अची थियूं वञनि, जॾहिं तॾहिं मामलनि खे एतिरो लीक न करणु घुरिजे जेकॾहिं पाण में डायलॉग कजनि था। ॾिसो सभिनि, वरी मां साॻी शइ ते रिपीट थो कयां, हिकिड़ो सॼी दुनिया में जमहूरियत में तव्हांखे ॿुधायां त हिकु मेजॉरिटीअ जी पार्टी अचे थी, ॿिया जेके डिफीट था थियनि, जेके शिकस्त था थियनि, उहे माइनॉरिटी में था अची वञनि। त हाणे इन जो डज़ नॉट मीन त मेजॉरिटी जेको फ़ैसिलो करे त उहो माइनॉरिटीअ ते इम्पोज़ करे, बिल्कुलु सही हूंदो। हिन वक़्तु बि अञा जेके सो वक़्तु आहे पीपल्स पार्टी खे त जेके बि धुरियूं उनजी मुखालफ़त था कनि
उन्हनि खे गॾु विहारे उनखे कॉन्फिडेंस में वठे उन सां डिस्कशन करे त बाबा ही कंहिं बि धुर जे ख़िलाफ़ न आहे या कंहिं हिकिड़ी धुर खे ॿी धुर ते जेको आहे सो प्रिफरेंस न आहे मिली अचो हिकिड़ी शइ ते कयूं त यकीन छाकाणि हाणे गवर्नमेंट इहो गवर्नर चयो आहे त भई हिनखे रिव्यू कयो हाणे टाइम आहे त सिंध गवर्नमेंट जेके मुखालफ़त था कनि उनखे वेही जेको आहे सो उन्हनि खे मुतमिन करे ऐं कन्विंस करे पर मुश्ताक साहब ओपनली सिंध हुकूमत जेका आहे उन्हनि खे दावत ॾिए थी त भई अचो ऐं तव्हां ॻाल्हियूं कयो ऐं हिन में तरमीम ऐं तजवीज़ूं ॿई करे सघजनि थियूं। आवाज़ थोरो नथो अचे। मुश्ताक साहब तव्हां ॾिठो त प्रेस कॉन्फ्रेंस में बि बिलावल भुट्टो हुजे या सिंध जो वॾो वज़ीर हुजे अपोज़िशन खे इहो ई चवनि था त भई इन ते बजाए गोड़ या हंगामे करण जे इन ते ॻाल्हाए सघिजे थो तजवीज़ूं ॾियो इन में अञा बि तरमीमूं करे सघजनि थियूं अपोज़िशन जी तजवीज़नि खे जेकॾहिं उहे बहितर हूंदियूं त उहे उन में शामिल करे सघजनि थियूं सिंध हुकूमत इन खां डिनाए न पई करे उन बावजूद अपोज़िशन जो जेको तरीक़ेकार आहे तव्हां चओ था त सिंध हुकूमत जो तरीक़ो ठीकु न हो इहा ॻाल्हि हिकिड़े पासे जेको अपोज़िशन तरीक़ो इख़्तियार करे रही आहे एहतजाज गोड़ या हंगामे जो तव्हां सम्झो था इहो बहितर आहे इन सां का बहितरी अची सघंदी इन सां मामला ठीकु थी वेंदा। हाणे ॿिनि लेवल ते जेको आहे सो इहो मसइलो रिज़ॉल्व करे सघे छाकाणि त जेका लोकल बॉडी आहे उहो तमामु अहम आहे हुनजी अहमियत बाद में डिस्कस कंदासीं। हिकिड़ो इहो आहे त असेंबलीअ में सिंध असेंबली में जेके मुखालिफ़ धुर आहे उन त असेंबलीअ में वधीक वक़्तु ॾेई उनखे डिबेट कजे डिस्कशन कजे उन में जेका नुक़्ते नज़र अचे ॿियो इहो आहे त जीअं मिसाल जे तौर जेके मुखालिफ़त कनि थियूं उन्हनि खे बाक़ाइदे परचाए वठी उन सां डिस्कशन करे छाकाणि त जमहूरियत में जेके बि इहो मेजॉरिटी हूंदी आहे उन ते वधीक ज़िम्मेवारी हूंदी आहे त जेके मुखालिफ़त कनि उन्हनि खे पंहिंजे आणनि तंहिंजे करे जेकॾहिं मिसाल हाणे जेको चीफ मिनिस्टर चए थो या बिलावल चवे थो त बिल्कुलु हाणे जमहूरियत में सुठी ॻाल्हि आहे त उन्हनि खे इन्हनि जा डिप्लोमेटिक माना पॉलिटिकल जेके आहिनि सो मीडिया बि आहिनि चैनल्स बि आहिनि जे थ्रू कन्विंस करे अचे हिननि खे आहे त बाबा तव्हांखे कहिड़ी तजवीज़ आहिनि उहे अची पार्टी पीपल्स पार्टी हुन ते डिस्कशन करे उनखे कॉमन शइ ते कन्वर्ट करे अञा टाइम आहे त पीपल्स पार्टी जेका आहे त उनखे अहिड़े नमूने सां उन्हनि खे मुतमिन करे जो इहो मसइलो जेको आहे। मुश्ताक साहब वॾे वज़ीर इहा बि ॻाल्हि कई त 19 नंबर ते उन्हनि खे इलेक्शन कमीशन पारां नोटिस मिलियो डिलिमिटेशन जो ऐं 1 डिसंबर ते उन्हनि खे इहा कानून साज़ी करे ॾियणी हुई हाणे हिन कानून साज़ी खे पास करण जे लाइ बि थोरो ई वक़्तु वञी बचियो आहे उन खां पोइ इहे मामला जेके आहिनि से प्रोसेस में अॻियां हलंदा त हुकूमत जेको जवाबु पेश कयो आहे इहो ई पेश कयो आहे त भई टाइम पूरो थी वियो हो ऐं असांखे जल्दीअ में इहे सभु शयूं करणियूं असां त 17 नवंबर पार्लियामेंट जे गॾियल इजलास में बि इहे शयूं मोकिलियूं त भई सिंध जा इहे तहफ़ुज़ात आहिनि आदमशुमारी जे हवाले सां त 17 नवंबर ते जीअं पार्लियामेंट खे बिल्डोज़ कयो वियो त उन में सिंध जे इशूज़ ऐं सिंध जे माण्हुनि सां पिणु ज़्यादती कई वई उन त बिल्कुलु वज़ाहत कई आहे न सिंध जे वॾे वज़ीर अॼु। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे पर मसइलो इहो आहे त पीपल्स पार्टी सदाई थिए थी करे तेज़ीअ सां उन्हनि खे कमु करणो हुयो तेज़ीअ सां उन्हनि खे माण्हुनि खे मुतमिन न मुश्ताक साहब सिंध जे वॾे वज़ीर पोयूं ॻाल्हियुनि जो हवालो ॾिनो त भई कहिड़े कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजा एतिराज़ात जेके आहिनि से वफ़ाक़ खे मोकिलींदा रहियासीं ऐं गॾियल पार्लियामेंट जे इजलास में हिन मैटर खे खणण जो बि असां चयोसीं जंहिंमें उनजो ज़िक्र ई न कयो वियो ऐं जेका कानून साज़ी वफ़ाक़ी हुकूमत खे करणी उहा करे वई। हाणे हिन जा ॾिसो हाणे हिकिड़ी शइ थी वई माज़ीअ में वञूं था मुख़्तलिफ़ रविया आहिनि मुख़्तलिफ़ फ्रस्ट्रेशनूं पंहिंजी जॻह ते हाणे बि टाइम आहे त पीपल्स पार्टी जेका आहे त पंहिंजा जेके चैनल्स जे थ्रू उन्हनि खे हिकिड़ी टेबल ते विहारे डिस्कशन करे ऐं उन्हनि खे रिज़ॉल्व करे ऐं हिनखे जेको इलेक्शन कमीशन जेको डेडलाइन ॾिनी आहे उनखे करे सघंदा। हाणे पीपल्स पार्टी ते फर्ज़ु आहे त उनखे घुराए ऐं बाक़ाइदे कन्विंस करे अञा टाइम न वियो आहे अञा टाइम आहे। ठीकु मुश्ताक साहब छा चवंदो महांगाई मुल्क जो तमामु वॾो ऐं ॿरंदड़ हिन वक़्तु मुल्क जे अवाम जो मसइलो बणिजी चुको आहे पीपल्स पार्टी पारां सुभाणे खां जुमे नमाज़ खां पोइ सॼे मुल्क में एहतजाज जो फ़ैसिलो कयो वियो आहे वधंदड़ महांगाई ऐं पेट्रोल जी मुसलसल वधंदड़ क़ीमतनि जे हवाले सां छा चवंदो हिन जो कहिड़ो असरु पइजी सघे थो? ही मौज़ू थोरो तमामु ॾिठो आहे ॿिए दफ़े पाण डिस्कशन कंदासीं पर फ़िलहालु मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त इमरान ख़ान न सिर्फ़ु नाकाम वियो आहे पर उन जंहिं नमूने सां वफ़ाक़ में इकोनॉमिक पॉलिसीज़ जेके अडॉप्ट कयूं आहिनि उहे सभिनी सूबनि जे लाइ सभु उन्हनि जे सिटीज़न खे लाइ तमामु घणी नुक़सानकार आहे ऐं मां त सम्झां थो त हाणे त नई जल्दी फ्रेश इलेक्शन कराई वञे जंहिंखां पोइ
वफ़ाक़ में जेका हुकूमत अचे ऐं उनखे महांगाई खे मुंहुं ॾिए। बाक़ी हाणे सिंध में चवंदा आहिनि न बबरनि मां पेर न घुरबा आहिनि, तंहिंजे करे जेका वफ़ाक़ी हिन वक़्तु गवर्नमेंट आहे उनजे हाणे हथ में ई कोन्हे का त कुझु करे सघे न। उन पंहिंजा हथ कपाए छॾिया आहिनि। मिसाल IMF सां जंहिं नमूने उन्हनि जो एग्रीमेंट आहे, उनजा कॉन्ट्रेक्ट न थियो आहे, एग्रीमेंट थियो आहे, माना मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग आहे, उन तहत कयो आहे। उनखां पोइ जेके सब्सिडियूं ख़तमु थींदियूं ऐं निजी बजेट ईंदी। ऐं तव्हांखे यादि आहे त असद उमर जेको आहे हिकिड़ो बयानु ॾिनो आहे, उर्दू में सिंधी में तर्जुमो थो कयां त भई लोगों के चीखे निकल जाएंगी, वर्ड बाक़ाइदे मां पाण ॿुधो, चीखे निकल जाएंगी। इन जो मक़सदु आहे त बाबा तव्हां जेको वाइदो कयो हुयो सॼे पाकिस्तान जे शहरनि सां त भई असां बहितर हुकूमत कंदासीं, बहितर माण्हुनि जी जेका ख़िदमत कंदासीं, उहो त चयो ऐं तव्हां हाणे पाण था चयो त माण्हुनि सां रली निकिरी वञे। बिल्कुलु ई नाकाम विया आहिनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत ऐं बिल्कुलु जेको आहे सो हिननि खे कानूनी तौर हिननि खे सज़ा बि ॾेई सघिजे थी त छाकाणि जंहिं नमूने सां हिननि 3 साल जेको आहे सिंध पाकिस्तान जे माण्हुनि जो टाइम ज़ाहिर थियो आहे, माण्हुनि खे हिननि तकलीफ़ूं ॾिनियूं। मुश्ताक साहब, अपोज़िशन जो रोल मौजूदा सूरतहाल में कीअं था ॾिसो? चाहे मथे लेवल ते या सूबाई लेवल ते अपोज़िशन जो कमु हूंदो आहे हुकूमत जी ख़राब जेका कारकर्दगी आहे या कानून साज़ी आहे या हुकूमत जी जेका ग़लति डायरेक्शन आहे उनजी निशानदेही कंदी आहे, उनखे ठीकु करण लाइ कोशिशूं कंदी आहे, उन ते तनक़ीद कंदी आहे। पर हिते अपोज़िशन असांखे विरहायल नज़र अचे थी मुख़्तलिफ़ मामलनि में। अपोज़िशन जो रोल जेकॾहिं बहितर हुजे हा त हुकूमत खे छा मैदान इहो एॾो खुलियल मिले हा? हाणे थोरो मां ॿुधायां त हिन में IMF चयो आहे त ही अमल तव्हांखे करणा आहिनि ऐं उन खां पोइ तव्हां ॾे असां ॾे अचो त असां तव्हांखे $1 अरब जेको आहे असां तव्हांखे लोन ॾींदासीं। इन जे करे ही पेट्रोल में जेको आहे लेवी जेको आहे हर महीने में 5 रुपया वधाइनि था। सबसे अञा मिनी बजेट कोन आई आहे, महीने खनि जे अंदरि उहा मिनी बजेट बि ईंदी ऐं माण्हू वाकई वीचारा रड़ियूं कंदा। तंहिंजे करे हिन वक़्तु जेको मुंहिंजो आहे त जेका बि अपोज़िशन आहे उहा हिन हलंदड़ करंट सिचुएशन में का बि अहिड़ी ॻाल्हि करे ऐं हुकूमत चेंज थी करे त सॼो कंहिं 3 सालनि जो जेको इहा बैड गवर्नेंस आहे, बैड इकोनॉमिक गवर्नेंस आहे, उहा अपोज़िशन जे ईचे में पवंदी। तंहिंजे करे जेके वॉइस अचनि था, डिमांड अचनि था, भई 3 सिलेक्शन कयो, उन खां पोइ जंहिंखे बि इक़्तिदार मिले जेको बि चूंडिजी अचे उहो ई हल कंदो। पर हिन लेवल ते जेकॾहिं को बि इवन तव्हांखे प्राइम मिनिस्टर कजे या ॿिए कंहिंखे कजे न त उहो माना सभिनी जूं जेके शिकायतूं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ आहिनि उहो उनजे ख़िलाफ़ हली वेंदी। तंहिंजे करे ही माना बदकिस्मती सां IMF सां खे जेको आहे सो हुननि खां हिकिड़ो अंडरस्टैंडिंग करे छॾी आहे, एग्रीमेंट जल्दी वञी कंदा। तंहिंजे करे बहितर इहो आहे त फ्रेश इलेक्शन ते हिन खां ॿियो हल कोन्हे को। मुश्ताक साहब, जेको ही रोटेशन पॉलिसी वारो मामिलो थियो जंहिं ते पिणु वफ़ाक़ ऐं सूबो आमू साम्हूं बीठल आहिनि ऐं एस्टेब्लिशमेंट डिवीजन पारां नोटिफिकेशन लेटर पिणु कढियो वियो त जेके ऑफिसर चार्ज न वठंदा उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर पारां अहिड़नि ऑफिसरनि खे चार्ज छॾण खां रोकियो वियो। मामिलो घणो तकरारी जी मुश्ताक साहब, इहो मामिलो घणो तकरारी बणिजी वियो। रोटेशन पॉलिसीज़ तहत जेके बदिलियूं या मुक़ररनि वारो मामिलो थियो, ऑफिसरनि खे सिंध हुकूमत पारां रोकियो वियो त भई उहे पंहिंजी चार्ज न छॾनि। हुतां वफ़ाक़ी एस्टेब्लिशमेंट डिवीजन पारां लेटर कढियो वियो, वार्निंग लेटर, त जेकॾहिं ऑफिसर पंहिंजी चार्ज न वठंदा त हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। इन मामले जो हल जेको सिंध हुकूमत पारां ॻोल्हियो वियो आहे उहो आहे त सूबाई पुलिस कैडर हिननि पंहिंजो अलॻि ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंमें सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ज़रिए भर्तियूं थींदियूं, उन खां पोइ उन्हनि ई ऑफिसरनि खे अॻियां तरक़ियूं ॾिनियूं वेंदियूं। मतिलबु वफ़ाक़ खां इहो जेको सिलसिलो आहे उहो शायदि ख़तमु कयो वेंदो। छा चवंदो? न, बिल्कुलु मां सपोर्ट थो कयां हिन हुकूमत सिंध हुकूमत जे पॉलिसी खे। तंहिंजे करे अरिड़हीं जेका अमेंडमेंट खां पोइ सिंध वर्चुअली उनखे पंहिंजी सावेनती आहे। तंहिंजे करे न सिर्फ़ु पुलिस जे हवाले सां डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन, DC जेके सेक्रेटरी सभु उनजी पंहिंजी जेको आहे सर्विस स्ट्रक्चर्स आहिनि। तंहिंजे करे आईनी तौर बिल्कुलु हर सेक्रेटरी यूनिट खे इजाज़त आहे करे सघे थी। ऐं जेकॾहिं वफ़ाक़ जी पब्लिक सर्विस कमीशन आहे त उहो सिर्फ़ु वफ़ाक़ जे ई में जेके नौकरियूं आहिनि उन बुनियाद लाइ करे सघे थी। बाक़ी प्रोविंस में जेके बि एडमिनिस्ट्रेटिव
पोस्ट हुअण सिंध गवर्नमेंट या पंजाब गवर्नमेंट या बलूचिस्तान या KPK उनखे बिल्कुलु ख़ुद मुख्तियारियात हू पंहिंजो सर्विस स्ट्रक्चर इन जे करे सिंध हुकूमत ते हाणे इहो ज़रूरी आहे त हू पंहिंजो सर्विस स्ट्रक्चर जेको आहे सिंध जे हवाले सां उहो इंडिपेंडेंटली डिज़ाइन करे। वॾी महिरबानी मुश्ताक साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, तज़ीन निगार मुश्ताक मीरानी। हा, बल्दियाती क़ानून में तरमीम जे हवाले सां हुनजो चवणु हो त सिंध हुकूमत खे अपोज़िशन सां मुशावरत ज़रूरु करणु घुरिजे, हा, ताकी सुठियुनि ऐं ख़राब शयुनि जी निशानदेही थी सघे। हा, सूबाई पुलिस कैडर जे हवाले सां हुनजो चवणु हो त अरिड़हीं तरमीम खां पोइ सिंध हुकूमत जो इहो फ़ैसिलो तमामु बहितर आहे। सिंध हुकूमत पंहिंजा इहे मामला पाण बहितर नमूने ॾिसी ऐं संभाले सघे थी, जंहिं ते वफ़ाक़ी हुकूमत खे को बि एतिराज़ न हुअणु घुरिजे। नाज़रीन, हाउ टू शो प्रोग्राम जे वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।